नाज़रीन, मिरपुर ख़ास में मौसम बहार दौरान 3 ॾींहं वारी गुलनि जी नुमाइश लगाई हुई, जंहिंमें मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा गुल नुमाइश रखिया विया। गुल रखंदड़ नर्सरी मालिकनि ऐं फार्मर्स में इनाम विरहाया विया। वधी तफ़सील तालिब शर जी रिपोर्ट में। मिरपुर ख़ास में गुलिस्तान बल्दिया शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क में जेका 3 ॾींहंनि जी गुलनि जी नुमाइश जेका 65 सालियाना तौर ते मल्हाई वई, उन में शहरियुनि, स्कूली शागिर्दनि, औरतनि ऐं मर्दनि वॾे तइदाद में शिरकत कई। उन हवाले सां हिन में प्रोग्राम में शिरकत कंदड़नि मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त यहाँ रोज़ बहुत सारे मुख्तलिफ तरह के रोज़ है। थैंक यू। रोज़ देखा, जैस्मिन देखा, सनफ्लावर देखा, सब तरह के मुख्तलिफ फूल देखे थे। थैंक यू। मुझे रोज़ बड़ा पसंद आया फूल। हमने बहुत इंजॉय किया, बहुत मज़ा किया और हमें सनफ्लावर बहुत पसंद आया। बस हमें बहुत इंजॉय किया, हमने बहुत सारे फ्लावर देखे और बहुत सारे झूले झूले। नुमाइश हले पई मिरपुर ख़ास में हर साल हूंदी आहे। हिते बि हिन साल लगी आहे, कोरोना वायरस जे करे लगी आहे। मालिक जो शुक्र आहे। हिते वी आई माण्हू अचनि था, घुमी वेंदा आहिनि, ॿाहिरि शहरनि जा ईंदा आहिनि, घुमी वेंदा आहिनि, झूला लॻल आहे, पाण इंजॉय कंदा आहियूं, सभु हर शइ इंजॉय कंदा आहियूं। कोविड जे करे पोइ साल गुलनि जी नुमाइश न लॻी सघी, सॼा माण्हू कोविड जे करे परेशान। हिन चकर ॾाढो मज़ो आयो आहे असांखे। गुलनि जी नुमाइश आहिनि, झूला आहिनि, खाइण जूं रिफ्रेशमेंट आहिनि, ॾाढा मुख़्तलिफ़ तरीक़नि जूं रांदूका आहिनि, हर शइ आहिनि। असां ॾाढी हिन में असांखे एंटरटेनमेंट थींदी आहे। 3 डे लाइ थींदो आहे त असांखे 3 डे ई ईंदा आहियूं, ज़िद कंदा आहियूं असांखे वठी हलो, ॾाढो असांखे मज़ो ईंदो आहे इन में। नाज़रीन, हीअ जेका गुलिस्तान बल्दिया में 3 ॾींहंनि वारी नुमाइश जेका लॻल हुई, उहा अॼु इख़्तिताम में पधर ते पहुती आहे ऐं उन हवाले सां हितां जे माण्हुनि ख़ूब इंजॉय कयो आहे। ऐं हितां जे माण्हुनि जो इहो चवणु आहे त इहा 3 ॾींहंनि जे बजाए 5 ॾींहं या 6 ॾींहंनि जी लॻाई वञे हा त वधीक हिन माण्हू लुत्फ़ अंदोज़ थियनि हा। हिन तक़रीब अॼु जेका इख़्तिताम पधर ते पहुती आहे, उहा जेका गुल रखिया विया मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि ज़मींदारनि पारां या स्टॉल लॻाया विया, उन्हनि में इनाम पिणु विरहाया विया आहिनि। तालिब शहर, मेहरान टीवी, मिरपुर ख़ास।